नालो मिठो मोहम्मद खणंदे तयार ठरंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे नालो मिठो मोहम्मद खणंदे तयार ठरंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे कुरान में लिखियल आ यासीन वज़ुआ वारो महबूब खे मिलियो ही आला लक़ब आ प्यारो कुरान में लिखियल आ यासीन वज़ुआ वारो महबूब खे मिलियो ही आला लक़ब आ प्यारो अहिड़े पेरियं सना तो रखंदे त जन्नत घुमंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे नालो मिठो मोहम्मद खणंदे तयार ठरंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजो ज़ोर ईंदो मूं जहिड़े मेरड़नि खे माफ़ी वठी हू ॾींदो क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजो ज़ोर ईंदो मूं जहिड़े मेरड़नि खे माफ़ी वठी हू ॾींदो मंज़र अजीब हूंदो ॾिसंदे त पोइ खिलंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे हाकिम फ़कीर तो में एॾा त ऐब आहिनि दफ़्तर व्यथर जी सारा ज़ाहिर सवाब नाहिनि हाकिम फ़कीर तो में एॾा त ऐब आहिनि दफ़्तर व्यथर जी सारा ज़ाहिर सवाब नाहिनि पूरी हयाती नातों लिखंदे त जन्नत ॾिसंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे नालो मिठो मोहम्मद खणंदे तयार ठरंदे विख विख ते अर्श वारे वाली खे बि वणंदे।